अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं हुकूमत ख़िलाफ़ PDM जी तहरीक जे हवाले सां, जंहिंमें बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पिणु चयो वियो आहे त असांखे ख़बर आहे त लॉन्ग मार्च जा जेके कार्ड आहिनि उहे कॾहिं खेॾणा आहिनि। इस्तीफ़ाउनि जे हवाले सां बिलावल भुट्टो ज़रदारी जो क्लियर चवणो हो त इस्तीफ़ाऊं फ़िलहाल क़ियादत वटि जमा कराइणियूं आहिनि, उहे कॾहिं ॾियणियूं आहिनि इहो बि PDM पारां डिसाइड कयो वेंदो। लॉन्ग मार्च जे हवाले सां बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो त लॉन्ग मार्च हर सूरत में थींदो ई थींदो ऐं हुकूमत खे घर वञणो ई पवंदो। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा ॻाल्हाईंदासीं त हिकु तरफ़ हुकूमत ते प्रेशर असांखे पवंदे नज़र अचे थो। हुकूमत नेशनल डायलॉग जी ॻाल्हि करे थी, ख़ुदि वज़ीर आज़म खां वठी हुनजे सलाहकारनि ऐं वज़ीरनि जी जेका स्टेटमेंट आहे उहा कुझु नरम थींदे असांखे नज़र अचे थी। त ॿिए तरफ़ PDM पारां जलसनि जो शेड्यूल पिणु जारी कयो वियो आहे। अॼोके प्रोग्राम में इन ते ई ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे हिन वक़्तु इन हवाले सां जिन महिमाननि जॉइन कयो आहे हुननि जो तारीफ़ कराईंदी हलां। सेनेटर पीपल्स पार्टी सां तारीफ़ रखंदड़ सेनेटर कृष्णा कोहली साहिबा। कृष्णा साहिबा भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। महिरबानी अदी, थैंक यू। ऐं असां सां ॿिया महिमान आहिनि सीनियर सहाफ़ी तर्ज़े निगाह रज़ा खट्टी साहब। रज़ाक साहब, तव्हांखे भली कार, तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। महिरबानी अदी। प्रोग्राम शुरू करण खां पहिरीं कृष्णा कोहली जे हवाले सां कोविड-19 जी जेका हुनजी रिपोर्ट आहे उहा पॉज़िटिव आई आहे। कृष्णा, असां सभिनी जी दुआ आहे त अलाह साईं तव्हांखे जल्द सिहत ॾे, तव्हां वरी जेको आहे सो पंहिंजूं सरगर्मियूं शुरू करे सघो। न सिर्फ़ु तव्हां ऐं तव्हांजी फैमिली जे लाइ बेस्ट विशिस आहिनि। महिरबानी अदी, थैंक यू सो मच, थैंक यू। कृष्णा, ॻाल्हि कंदासीं हिन वक़्तु असां PDM जी तहरीक जे हवाले सां। कहिड़े तरफ़ वेंदे ॾिसो पियूं PDM जी तहरीक खे? बिल्कुलु PDM जी तारीख़ बिल्कुलु सही तरीक़े सां वञे पई, सही पंहिंजी जेको सही जेको डायरेक्शन ॾे वञे पई ऐं पूरे ताक़त सां वञे पई। ऐं हुकूमत चाहे कहिड़ियूं बि ॻाल्हियूं करे, लेकिन असांजी जेको PDM जेको मूवमेंट आहे न वीक थी आहे, न कॾहिं इन्हनि जे ॻाल्हियुनि सां थींदी। ऐं असां जेको तय कयो आहे त हिन हुकूमत खे वञिणो आहे घर, न्याज़ी खे इस्तीफ़ा ॾियणी वठी रहंदासीं त मतिलबु असां उहो पंहिंजो जेको असांजो जेको वाइदो कयो असां उहो पूरो कंदासीं। ऐं पाकिस्तानी अवाम खे हिन न्याज़ी हुकूमत मां निजात असांखे ॾियारणी आहे, सो असां ॾियारे रहंदासीं। रज़ाक साहब, कृष्णा जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं, छा चवंदो? तव्हां सम्झो था त हुकूमत ते प्रेशर पियो आहे PDM जी तहरीक जो? बज़ाहिर जेको शुरू में वज़ीर आज़म समेत हुनजे वज़ीरनि जी जेका स्टेटमेंट हुई उहा ॿी हुई, हाणे तव्हांखे उहा स्टेटमेंट शायदि ॿी नज़र ईंदी। तव्हां सम्झो था त PDM जी जेका मूवमेंट आहे उहा जारी सारी आहे? PDM ते शायदि हुकूमत जी धमकियुनि या प्रेशर जेको असरु नथो पवे, जो चूंड जलसनि जो जेको आहे शेड्यूल बि जारी कयो वियो आहे। ऐं इस्तीफ़ाउनि जे हवाले सां या लॉन्ग मार्च जे हवाले सां बिलावल भुट्टो ज़रदारी जेका थोरी देरि अॻु में ॻाल्हि कई उहा बि तव्हां यकीनन ॿुधी हूंदी। पर PDM जो प्रेशर लॻे थो त हुकूमत ते ज़रूरु पियो आहे, छा चवंदव? सबीर, तव्हांजी वॾी महिरबानी। प्रेशर त ज़ाहिर आहे हर सियासी तहरीक जो हुकूमतनि ते पवंदो आहे, पर बुनियादी सवाल इहो आहे छा उहे तहरीकूं उन्हनि हुकूमतनि जे ख़ात्मे जो सबबु बणजनि थियूं या न। बुनियादी ॻाल्हि इहा आहे। हिन वक़्तु छाकाणि त कृष्णा जेका ॻाल्हि कई उहो त उन्हनि जे हिकिड़ो पॉलिटिकल मौक़फ़ आहे, पर बुनियादी तौर ते असांखे जाइज़ो हिन ॻाल्हि जो वठणो पवंदो त छा इहा PDM जी तहरीक मौजूदा हुकूमत खे लोॾे सघंदी या उनखे घर मोकिले सघंदी। हाणे हुन में हिकिड़ो ॿियो सवाल इहो थो पैदा थिए त घर मोकिलण जो तरीक़ो छा आहे, यानी आइनी तरीक़ो कहिड़ो हूंदो। हिन वक़्तु सेनेट जा इलेक्शन सिर ते चढ़ी आया आहिनि। तव्हांखे इहा बिल्कुलु ख़बर हूंदी त इलेक्शन कमीशन अॼु वाज़े तौर ते इन ॻाल्हि जो ऐलान बि कयो आहे त 10 फेबरवरी ताईं इलेक्शन आइनी तौर ते नथा थी सघनि। यानी उनजे चवण जो मक़सदु, अॼु जेको बयानु जारी कयो वियो आहे उनजो मक़सदु इहो हो त 15 फेबरवरी ते सेनेट इलेक्शन थी सघनि था। इन जी माना बि इहा बि वठी सघिजे थी त जेकॾहिं 15 फेबरवरी ते सेनेट जा इलेक्शन थियनि था त इन जी मुराद इहा आहे त 15 जनवरी ते सेनेट चूंडनि जो शेड्यूल अनाउंस थी वेंदो। इन मां मुराद इहा आहे त जेकॾहिं सेनेट चूंडनि जो शेड्यूल अनाउंस थिए थो त PDM खे इहो फ़ैसिलो, मुंहिंजे ख़्याल में, मुंहिंजी इंफॉर्मेशन अञा ताईं न आहे त PDM इन बारे में फ़ैसिलो छा कयो आहे त उहा सेनेट चूंडनि में हिसो वठंदी या न। जेकॾहिं सेनेट चूंडनि में हिसो वठे थी त पोइ हुनजे जेको इस्तीफ़ाउनि जो मसइलो आहे, जेका हुन ॻाल्हि कई हुई, असां फेबरवरी जे पहिरें हफ़्ते में लॉन्ग मार्च कंदासीं ऐं उनखां पोइ इस्तीफ़ाऊं ॾींदासीं। इन सॼी सूरत हाल जे अंदरि तमामु घणा मोजारा आहिनि। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि इहा ज़हन में रखणु घुरिजे ख़ुदि PDM खे, जंहिं हुकूमत सां हू मुक़ाबिलो करण जे लाइ निकिती आहे
जेके घर मोकिलण जे लाइ उहो PDM निकिती आहे उनजो असल में बुनियादी तौर ते निशानो हिन मुल्क जी इस्टेब्लिशमेंट आहे ऐं हिन मुल्क जी इस्टेब्लिशमेंट हिन वक़्तु वज़ीर आज़म सां गॾु बीठल आहे। तो इहो एॾो आसान न आहे। ठीकु आहे, असां सम्झूं था त पाकिस्तान में आइन जी बालादस्ती जी इहा तहरीक आहे ऐं उन में जमहूरियत जी बहाली जी तहरीक आहे। इहे ॻाल्हियूं सभु पंहिंजी जाइ ते ठीकु आहिनि, पर PDM जी हिकमत अमली छा हूंदी, ईंदड़ ॾींहंनि में उनखे छा करिणो पवंदो, छाकाणि त मुज़ाहिरा करण सां ऐं जलसा करण सां हुकूमत ते प्रेशर ज़रूरु पवे थो, पर उनजो मक़सदु इहो न आहे त हिन जलसनि जुलूसनि ऐं मुज़ाहिरनि सां हुकूमत हली वञे। उन जे लाइ हिकिड़ो आइनी बहरान पैदा करणो पवंदो ऐं आइनी ऐं सियासी बहरान हिकु सूरत में पैदा थी सघे थो ऐं उहो बहरान आहे जेकॾहिं हे इज्तमाही तौर ते कई सूबाई असेंबलियुनि मां क़ौमी असेंबली तां रिज़ाइन कनि। पर उनजे बावजूदि हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ज़हन में रखणु घुरिजे त पाकिस्तान जो आइन, पाकिस्तान जो कानून हिन सिलसिले में मुकमल तौर ते ख़ामोश आहे त जेकॾहिं एॾी वॾी तादाद में यानी 44% अपोज़िशन इस्तीफ़ाऊं ॾेई वञे त छा हुकूमत उन्हनि ख़ाली थियल सीटनि ते इलेक्शन कराए सघे थी या न, हिकु ॻाल्हि। ऐं जेकॾहिं उन हवाले सां कानून ख़ामोश आहे, इस्टेब्लिशमेंट जी हुकूमत खे हिमायत हासिल आहे, उहो इलेक्शन कराए थी, हिते वरी ॿियो सवाल इहो थो पैदा थिए त छा हिन सॼी सूरत हाल में PDM उन इलेक्शन में हिसो वठंदी जंहिंमें हुकूमत ख़ाली थियल सीटनि ते कराईंदी। बिल्कुल रज़ा साहब, केतिरा ई सवाल गॾु थी विया। यकीनन इन जो जवाब असां कृष्णा साहिबा खां वठंदासीं। सेनेट जी चूंडनि जे हवाले सां तव्हां इलाही अहम ॻाल्हि कई त वॾो इहो जेको आहे सो इलेक्शन कमीशन जे तर्जुमान पारां जेका ॻाल्हि कई वई आहे। कृष्णा साहिबा, PDM जो त मौक़िफ़ इहो आहे त जेकर इस्तीफ़ाऊं वेंदियूं त पोइ सेनेट जी चूंडूं थी नथियूं सघनि। हाणे जीअं रज़ाक साहब ॻाल्हि कई, तव्हां ॿुधी हूंदी त जेकॾहिं सेनेट जे चूंडनि जो शेड्यूल अनाउंस थी थो वञे त यकीनन पोइ PDM खे पंहिंजी ऐलानियल हाणे जेका हिकमत अमली आहे उहा ज़रूरु तब्दील करणी पवंदी। छा चवंदियूं? बिल्कुलु, हा बिल्कुलु इन ते बिल्कुलु इन ते लेकिन असांजे PDM इहो गॾिजी असां को हुकुम आणींदासीं, लेकिन अञा ताईं असां इन हवाले सां PDM जे प्लेटफॉर्म ते असांजी को अहिड़ी का डिस्कशन कोन थी आहे। लेकिन इहा हिकिड़ी जो असां कॾहिं बि साथ कोन ॾींदा, छो त इहा हिकिड़ो गैर कानूनी ऐं गैर आइनी हिकिड़ो तरीक़ो आहे जेको पाकिस्तान जे कानून खे, पाकिस्तानी पार्लियामेंट खे लताड़े सॼो करे इहो आणणु चाहिनि था पिया, शो ऑफ हैंड जो कानून आणनि था पिया, जेके पंहिंजा दोस्त आहिनि, जेके पंहिंजा प्यारा आहिनि, उन्हनि खे ॿाहिरि मुल्कनि मां आणे करे उन्हनि खे नवाज़ण जी कोशिशि कई पई वञे, न्याज़ जे तरफ़ां कई पई वञे, जेका असां कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदासीं। ऐं रही ॻाल्हि जेको PDM जी जेको प्रेशर जी ॻाल्हि आहे त उहो त न्याज़ ते पको आहे। उहो पाण हाणे चवे थो पियो त तव्हां हफ़्तो अची धरणो ॾेई, मूं वांगुरु धरणो हफ़्तो सिर्फ़ु धरणो त तव्हां ॾेई ॾेखारियो त आऊं इस्तीफ़ा ॾियण लाइ तयारु आहियां। मतिलबु उनखे वाज़ह पंहिंजी इस्तीफ़ा नज़र पई अचे, वाज़ह हुनजी पंहिंजी नक जेको हार आहे उहा नज़र अचे पई, ऐं अवाम जी जेको अवाम छा थी चाहे उहो बि उनखे नज़र अचे थो पियो। कृष्णा साहब, वज़ीर आज़म जे कंहिं स्टेटमेंट जे त वञे ई न, उन्हनि जो त यूटर्न साफ़ असांखे पोइ नज़र अची थो वञे। पर इन ॻाल्हि में बि को शक न आहे त जेके कम ही हुकूमत, जेके ऑर्डिनेंस, जेके तरमीमूं करणु चाहे थी, उहो आराम सां जेको आहे सो करे सघे थी, पोइ चाहे अपोज़िशन असेंबलियुनि जे फ्लोर ते उनजो केतिरो बि गोड़ करे। ताज़ो तव्हां बनी ॻाल्हि वारो जेको मामिलो आहे रेगुलाइज़ेशन वारो, इहो तव्हां ॾिसो। इन खां अलावा कई अहिड़ा मामला आहिनि सिंध सां लाॻापियल, जेके सिंध जे हक़नि या मालिकी वारा मामला आहिनि, त वफ़ाक़ त जेको करणु चाहे थी उहो करे सघे थी न। त तव्हां सम्झो था PDM जी तहरीक में उहा मूवमेंट, उहा गरम जोशी, जीअं रज़ा साहब ॻाल्हि कई त एहतजाज सां हुकूमतूं कॾहिं ख़तमु त न थियूं आहिनि, या माज़ी जी 126 ॾींहं जो धरणो ई तव्हां हिन जो मिसाल वठो त PDM जी तहरीक, बिलावल भुट्टो ज़रदारी जो त सभु पता त अञा हाणे नथा शो करे सघनि, त कुझु शयूं रहियल आहिनि, या तव्हां सम्झो था PDM जी तहरीक इन लेवल ते, इन नहज ते वेंदी? वक़्तु तमामु थोरो आहे। फेबरवरी में जेकर सेनेट जी चूंडनि वारो मामिलो अचे थो त पोइ PDM खे ज़ाहिर पंहिंजो लाहे अमल तब्दील करणो पवंदो, ऐं उहा शइ उन पॉइंट ताईं वञी सघे थी जो सिलेक्टर्स ताईं मैसेज वञे। बिल्कुलु मुंहिंजे ख़्याल में वञी सघे थी, छो त PDM जे तरफ़ां त पंहिंजो मौक़िफ़ नथी ॾेई सघां, लेकिन पंहिंजो मौक़िफ़ पंहिंजे तरीक़े सां ॾेई सघां थी त PDM ज़रूरु वेंदी, ऐं कॾहिं बि इहो बर्दाश्त कोन कंदी त हीअ ईअं गैर कानूनी, गैर तरीक़े सां, गैर आइनी तरीक़े सां को इलेक्शन कराए, त उन करे PDM बिल्कुलु सरगर्म थींदी, ऐं बिल्कुलु पंहिंजो को सुठो को एक्शन वठंदी उनमें, ऐं कुझु को ख़ासि करे ॾेखारींदी, कुझु ख़ासि को अहिड़ो
प्रोग्राम ठाहे करे पोइ असां जेको पंहिंजो जेको असांजो जिला रैली जेको असां कढंदासीं लॉन्ग मार्च जेका असांजी हूंदी उहा थी सघे थो असां शुरू करे छॾियूं पहिरीं या थी सघे थो इस्तीफ़ा चयो त असां जेको तमामु अपोज़िशन जेके पंहिंजा इस्तीफ़ा पंहिंजे क़यादत ते जमा कराए छॾियूं आहिनि त थी सघे थो असां इस्तीफ़ा ॾेई छॾियूं पर इहा ॻाल्हि आहे त बिल्कुलु तव्हां सही चयो त हीअ जेको तब्दीली हुकूमत जेका आहे हमेशह 3 सालनि में दौरान का बि आइनी कम त कयो न आहे जॾहिं बि ॾिसो गैर कानूनी तरीक़े सां चाहे उहो ऑर्डिनेंस जे जा कानून जा जेके बि कम करणा हूंदा गैर कानूनी तरीक़े सां हुननि कया आहिनि त मुल्क खे तबाही जी तरफ़ तबाही जी चोटी ते पहुचाए छॾियो आहे त उन मां उमेदूं त को ख़ासि नथी रखे लेकिन जेको PDM कॾहिं बि ख़ामोशी सां हिन जो इहो हरकतूं इहे करण हिनखे कामयाबु करणु कोन ॾींदी। रज़ाक साहब छा चवंदो ही जीअं तव्हां निशानदेही कई त भई सेनेट जी चूंडनि जे हवाले सां यकीनन डे बाय डे जीअं सियासी सूरत हाल चेंज थिए थी हुकूमत बि PDM खे मोह ॾियण जे लाइ पंहिंजी हुकूमत अमली खे वधाए थी त हुकूमत खे ॾिसंदे PDM बि पंहिंजो लाइ अमल उहे ते करे थी। आइनी बहरान जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई त आइनी बहरान जेसि ताईं न थींदो तेसि ताईं इस्टेब्लिशमेंट जेकॾहिं खुली ॻाल्हाइजे त उनखे को असरु न पवंदो छो त मरियम नवाज़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी त चई चुका आहिनि त भई इमरान ख़ान सां नथो ॻाल्हाए सघिजे न उहो अॻियां आहे ई कोन उनखे आणण वारनि सां ॻाल्हाइबो पर तव्हां सम्झो था त पोइ हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे त हुकूमत कंहिं को हुकूमत या PDM जेकॾहिं सेनेट जी चूंडनि जी बि ॻाल्हि थिए थी त को क्लेश थी सघे थो जेकॾहिं आइनी बहरान तव्हां चओ था त जेसि ताईं न थींदो सूरत हाल तब्दील न थींदी त इस्तीफ़ाउनि वारो मामिलो या लॉन्ग मार्च वारो मामिलो इहा सूरत हाल तव्हांखे आइनी बहरान तरफ़ ईंदे नज़र नथी अचे? ॻाल्हि ज़हन में रखो त जीअं मूं पहिरीं ॻाल्हि कई कि उहो अधु में रहिजी वई हिते असल में तव्हांखे मुख़्तलिफ़ जेके इशूज़ आहिनि उनखे हिकु हिकु करे डिस्कस करणो पवंदो। पहिरीं ॻाल्हि इहा त सेनेट चूंडुनि में जेकॾहिं PDM हिसो वठे थी ऐं उन खां पोइ हू सूबाई असेंबलियुनि खां इस्तीफ़ाऊं ॾे ऐं क़ौमी असेंबली खां भली ठीकु आहे सेनेट चूंडनि दौरान ई इस्तीफ़ाऊं ॾेई छॾे छाकाणि त उते 2 सीटनि जी चूंड हूंदी आहे ऐं उहे हिन वक़्तु तहरीक इंसाफ़ ऐं उनजे इत्तेहादीन जी क़ौमी असेंबली में अक्सरियत आहे ज़ाहिर आहे त इहे ॿई सीटूं इस्लामाबाद जूं उन्हनि खे न मिलंदियूं इन करे इहा ॻाल्हि उन्हनि खे वारो खाए थी त सेनेट चूंडनि दौरान या उन खां अॻु में हू क़ौमी असेंबली खां इस्तीफ़ा ॾेई छॾीनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त जॾहिं सूबाई असेंबली सेनेट चूंडनि खां पोइ जॾहिं सूबाई असेंबलियुनि तां रिज़ाइन कंदा सिंध असेंबली बि तहलील करे छॾीनि हिन सॼी सूरत हाल जे अंदरि बुनियादी सवाल मूं तव्हां सां ॻाल्हि पे कई त पाकिस्तान में सॼी 70 सालनि जी तारीख़ में हिन वक़्तु ताईं का अहिड़ी सूरत हाल पैदा कोन थी आहे जंहिंमें कानूनी तौर ते इन ॻाल्हि सां को तयन करे सघो त छा थियणो आहे। हिकु त ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं कानून ख़ामोश आहे त हुकूमत जो अख़्तियार आहे त उहो ख़ाली थियल सीटनि ते इलेक्शन करे ऐं जेकॾहिं इलेक्शन थियनि था ऐं उन में PDM हिसो नथी वठे त ज़ाहिर आहे तहरीक इंसाफ़ ऐं इस्टेब्लिशमेंट पंहिंजा माण्हू चूंडाए उनखे क़ौमी असेंबली में ऐं सूबाई असेंबलियुनि में खणी ईंदी। इन करे पीपुल्स पार्टी जे लाइ इहो इशू आहे त पीपुल्स पार्टी गुज़िरियल 14 सालनि खां सिंध जे अंदरि पावर में आहे उनजे ख़िलाफ़ हिकिड़ी तमामु घणी उनजे रायनामा उनजे ख़िलाफ़ आहे सिंध जे अंदरि उनजी गवर्नेंस जे बारे में तमामु घणा सवाल आहिनि उन करे पीपुल्स पार्टी खे इहो ख़ौफ़ आहे त ज़रूरु मौजूदु आहे त इन्हनि हालतुनि में जेकॾहिं सिंध असेंबली तहलील कई ऐं सुभाणे इस्टेब्लिशमेंट हिननि ते नाराज़ थी ऐं उहे पंहिंजा ई माण्हू अची हुन विहारे छॾिया त पोइ इहो दौर तमामु डिघो थी सघे थो 8-10 साल वरी बि पार्टी मुमकिन आहे सिंध में पावर में न अची सघे तो इहो एॾो ईज़ी न आहे त PDM जेको आहे सो जेको बिल्कुलु ईअं मखण मां वार वांगुरु कढी छॾींदी ॾाढो ॾुखियो मसइलो आहे ऐं हिन ॿी ॻाल्हि इहा आहे त इहे समूरियूं जेके 10 पार्टियूं आहिनि PDM जूं उहे मूंखे ॿुधायो त हू करे वयूं पर जॾहिं आइनी बहरान जे हवाले सां सवाल पैदा थींदो पर इन खां अॻु में तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त हुकूमत इहो ऐलान कयो आहे त ओपन बैलेट जे लाइ उहा सुप्रीम कोर्ट में वेंदी। हाणे सवाल इहो आहे त सुप्रीम कोर्ट हुकूमत जो रेफरेंस जेको आहे उहो एंटरटेन करे थी नथी करे। नंबर 2 त PDM उन जे अंदरि पार्टी थिए थी या नथी थिए। नंबर 3 ॻाल्हि इहा त सुप्रीम कोर्ट इन सॼी सूरत हाल जे अंदरि
कहिड़ो फ़ैसिलो ॾिए थी। ज़रूरी त न आहे त रुगो ओपन बैलेट ते ॻाल्हि थिए, मुमकिन आहे ॿिया मामला उन में हलनि ऐं ॿियूं शयूं अची वञनि नयूं ऐं का ऑब्जर्वेशन अची सघे थी। तो इहे शयूं एॾियूं ईज़ी न आहिनि। बयाननि जे हद ताईं त ठीकु आहे, पर मुल्क जो आइन, मुल्क जो कानून, ज़मीनी हक़ीक़तूं उहे सभु पंहिंजी जाइ ते आहिनि। पर आउं ज़ाती तौर ते सम्झां थो जेकॾहिं PDM जी तहरीक नाकाम थिए थी त उनजो नुक़सान हिन मुल्क जे अंदरि सिविलियन बालादस्ती ते ईमान रखंदड़ समूरनि माण्हुनि जो, समूरनि कुवतनि जो थींदो। सवलो इहो ई चई सघिजे थो त हिन वक़्तु इस्तीफ़ाउनि जे हवाले सां कृष्णा जेको PDM पारां फ़ैसिलो कयो वियो आहे, यकीनन पीपल्स पार्टी बि स्टेक आहे PDM जी, पर सभ खां वॾो नुक़सानु सिंध में पीपल्स पार्टी खे थींदो। जेकॾहिं इस्तीफ़ाउनि जे हवाले सां पीपल्स पार्टी जी ॻाल्हि कजो त सिंध में हिन वक़्तु तमामु घणा मसइला आहिनि। सभ खां वॾो जेको मसइलो आहे ॿेटनि जी मालिकी वारो आहे, जंहिं ते वफ़ाक़ पूरी मनसूबाबंदी करे वेठो आहे। NFC वारो मामिलो आहे, अरिड़हीं तरमीम खे जेको आहे सो वफ़ाक़ पारां ख़तमु करण या उन में तरमीम करण जूं ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं, ऐं फंडनि वारा मामला आहिनि, कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान जा मामला आहिनि, ऐं सभ खां वॾो गैस जो जेको बहिरान आहे, जंहिंमें बिजली या गैस जो बहिरान आहे। गैस जे हवाले सां सूबाई हुकूमत अदालत में वञण जे लाइ मुशावरत करे रही आहे। तव्हां सम्झो था त अगरि तव्हां सिंध में हुकूमत में आहे पीपल्स पार्टी ऐं इन्हनि मसइलनि खे हुकूमत में हूंदे हल नथी करे सघे, जेकॾहिं हुकूमत में हूंदे हल कंदी त पीपल्स पार्टी वटि हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म आहे जेको सिंध जे अवाम जा मसइला या सिंध जे अवाम जे हक़नि या मालिकी जी ॻाल्हि बहितर नमूने करे सघे थी। त छो न सिंध में पीपल्स पार्टी छा ई नथी सोचे त इस्तीफ़ाउनि वारो जेको मामिलो आहे सिंध जे हवाले सां बिल्कुलु आख़िरी हरबो हुअणु घुरिजे। असल में ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी में कॾहिं मतिलबु बिल्कुलु इहो तव्हां सही चओ पिया त, लेकिन कुझु इदारा अहिड़ा आहिनि जेके वफ़ाक़ जे अंडर में था अचनि, जंहिंमें पीपल्स पार्टी खे पंहिंजा फ़ैसिला करण में ॾुखाई थी थिए ऐं हमेशह ई थींदी रही आहे। रुकावटूं विझंदी, फेडरल गवर्नमेंट रुकावटूं त विझंदी रही आहे, हमेशह सिंध गवर्नमेंट खे टारगेट पे कंदी रही आहे, ऐं सिंध खे बि ऐं सिंधी अवाम खे बि, ऐं सिंध जे जेके ॿेटूं आहिनि या सिंध जा जेके ज़ख़ीरा आहिनि, सिंध जा जेके जेके शयूं आहिनि जेके उहे उन्हनि सां हमिलो करण में इन्हनि में हमेशह अॻियां रही आहे ऐं हमेशह टारगेट कयो वियो आहे। लेकिन बिल्कुलु तव्हां सही था चओ, कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जीअं असांखे कंहिंखे जेको कोन हो कृष्णा जी रज़ाक साहब ॻाल्हि कई त हिकिड़ो वॾो गैप बि अची सघे थो। पोइ पीपल्स पार्टी जे लाइ उहो 10 सालनि जो हुजे, 15 सालनि जो हुजे, पीपल्स पार्टी खे पोइ इक़्तिदार सिंध जी वाॻू संभालण जे लाइ हिकिड़ी जदोजहद शुरू करणी पवंदी। तव्हां नथा सम्झो त इन सां सिंध जे अवाम जी नुमाइंदगी जो लॉस थिए थो। जेको टियों टेन्यूअर पीपल्स पार्टी वॾे वाके ॿुधाए थी त भई 3 दफ़ा अवाम चूंडियो आहे ऐं असांखे तमामु घणा वोट मिलिया आहिनि, उन्हनि जी पिणु हक़ तलफ़ी थींदी। बिल्कुलु इहो थींदो। उनमें त सिर्फ़ु इनमें मुंहिंजे ख़्याल में जेसिताईं आउं सोचां थी पीपल्स पार्टी सां गॾु सिंध जे अवाम खे बि अॻियां अचणो पवंदो ऐं अवाम खे इहो साबित करणो ॾेखारणो त सिंध छो त नियाज़ी हुकूमत खे 3 साल थिया आहिनि। 3 सालनि में हमेशह ई को ॾींहुं ख़ाली कोन जो त सिंध जे खे नुक़सानु पहुचाइण जी या सिंधी अवाम खे टारगेट करण में को कमी को कसर छॾी हुजे। त इनमें पार्टी जो साथ ॾियणो पवंदो पीपल्स पार्टी जो, ऐं पार्टी खे मज़बूत करणो पवंदो। जेसिताईं अवाम जो साथ न हूंदो तेसिताईं पीपल्स पार्टी बि थोरी तव्हांखे कमज़ोर नज़र ईंदी। त अवाम जो साथ हूंदो त पीपल्स पार्टी पंहिंजो जेको मौक़िफ़ आहे उहो विफ़ाक़ में पंहिंजो सुठे तरीक़े सां रखी सघे थी ऐं पंहिंजो केस बि कटे सघे थी। बिल्कुलु सही। जेकॾहिं पीपल्स पार्टी हुकूमत में आहे त पंहिंजो केस सही नमूने रखी सघे थी। रज़ाक साहब कीअं ॾिसंदो सिंध सां लाॻापियल जेकॾहिं मसइलनि जी ॻाल्हि कजे, जेके मूं ॻणाया, जंहिंमें अरिड़हीं तरमीम आहे, NFC वारो मामिलो आहे, ॿेटनि वारो मामिलो आहे, जंहिं ते सदारती ऑर्डिनेंस राति विच में जेको आहे सो जारी कयो वियो, गैस वारो हेॾो वॾो इशू लॻो पियो आहे, बिजली जो ऑलरेडी 12 महीना सिंध में बहिरान हुजे थो, गैस जी लोड शेडिंग शुरू थी वई आहे, जंहिंखे पिणु पीपल्स पार्टी सिंध हुकूमत में हूंदे पंहिंजो केस पंहिंजे हिसे जी जेका जाइज़ जेको सिंध जो हिसो आहे उहो नथी वठी सघे। त जेकॾहिं इस्तीफ़ाऊं ॾिनियूं थियूं वञनि त सिंध जे अवाम जो केतिरो नुक़सानु थींदो? सभिनि पहिरीं त हिकु ॻाल्हि तव्हांखे ज़हन में रखणु घुरिजे त अरिड़हीं तरमीम ईअं सादे तरीक़े सां हुन में तब्दीली मुमकिन कोन्हे। ऐं PDM जे अंदरि जेके बि जमायतूं आहिनि उहे पार्लियामेंट जे अंदरि बि उन मां पाकिस्तान मुस्लिम लीग नून, पीपल्स पार्टी, JUI इहे सभु मौजूदु आहिनि। तो 2/3 मेजॉरिटी खपे थी ॿिन्ही हाउसिस में, ऐं इहो मुमकिन आहे हिन सॼी सूरत हाल में। पर इहो उन सूरत में मुमकिन थी सघे थो जॾहिं
PDM जी फर्ज़ कयो या तहरीक नाकाम थी वञे ऐं नवां इलेक्शन थियनि उनमें तहरीक इंसाफ़ 2/3 मेजॉरिटी खणी अचे उन खां पोइ इहो मुमकिन थी सघे थो त तहरीक इंसाफ़ जेकॾहिं चाहींदी त उन सूरत में 18वीं तरमीम खे हू रोल बैक करे सघे थी पर इहो एॾो आसान नाहे। रज़ा साहब 18वीं तरमीम जी कुछ शिकन में तरमीम करण जी भी गाल कई वई हुई त भई 18वीं तरमीम में रोल बैक त न कयो वेंदो पर उन में तरमीम कुछ शयूं ठीक करण जी तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु घुर्जे त आइन जे अंदरि हिकिड़े नुक़्ते जी तरमीम हुजे या हिकिड़े सिफ़े जी हुजे उन जे लाइ ॿिन्ही ऐवाननि जे अंदरि 2/3 मेजॉरिटी खपे थी जी ठीकु आहे न इहो जॉइंट सेशन में मंज़ूर नथो थी सघे सो इहो इहा ॻाल्हि जेकॾहिं किन माण्हुनि जे ज़हननि में आहे उहो कॾहिं कॾहिं मुमकिन न आहे आइन असल में शयूं क्लियर करे चुको आहे ऐं इन में वरी असां वटि थी ईअं थो त घणा माण्हू इन सॼे मामले ते सियासत कनि था ईअं थी नथो सघे हिकु ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा त बेटनि वारी जेका ॻाल्हि आहे उन ते सिंध हुकूमत तव्हांखे यादि हूंदो त पहिरीं ख़ुदि इन हवाले सां लेटर लिखियो बुनियादी तौर ते इन जे अंदरि ॿ इशू आहिनि हिकु इशू इहो आहे त छा सिंध जे अंदरि बेट जेके आहिनि उन ते शहर ठहिणु घुरिजनि या न नंबर 1 नंबर 2 इहो त छा इन जी जेका एनवायरमेंटल असेसमेंट आहे उनजी जेका सर्वे आहे उहा थी आहे या न नंबर 3 त जेकॾहिं 18वीं तरमीम जे अंदरि 12 नॉटिकल माइल जे अंदरि सॼो मामिलो तय थियल आहे त वफ़ाक़ इहो क़दम छो कयो हाणे जो अल्टीमेटली हिकिड़ो वॾो फोरम आहे पंहिंजी काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट CCI उन में हिननि खे टिनी सूबनि खे जेकॾहिं नथा करे सघनि त सिंध खे घुर्जे आहे त 15 ॾींहंनि ते हिन मामले ते वज़ीर आज़म खे ख़त लिखे आहे ऐं उनखे चवे आहे त हिन मामले खे रज़ा साहब वो तो असेंबली फ्लोर ते त वॾो वज़ीर जेको आहे सो बार ॿुधाए थो त मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़ुदि गैस जे हवाले सां इम्तियाज़ शेख ॿुधाए थो भई असां हेतिरी लिख पढ़ कयूं था वफ़ाक़ जे हवाले सां त को रेस्पॉन्स नथो अचे न वफ़ाक़ी हुकूमत जीअं सिंध जे हक़नि जे हवाले सां या सिंध जी मालिकी जा जेके मामला आहिनि उहे डील करे थी तव्हांखे बि ख़बर आहे CCI में बि वज़ीर आला जी ॻाल्हि खे त ॿुधो नथो वञे न सिंध हुकूमत भला हिकिड़ो कमु करे सघे थी त सिंध असेंबली मां हर 5 ॾींहं हफ़्ते ते हिकिड़ी करारदाद मंज़ूर कराए बाबा CCI जो इजलास सॾायो इहो त कमु करे सघिजे थो न हिते ॾिसो न ॻाल्हि इहा आहे त वफ़ाक़ में जेके माण्हू वफ़ाक़ खे हलाइनि था उहे वेठल ॻोठ पंहिंजो आहिनि उन्हनि जा अजीब क़िस्म जी मेंटेलिटी हाणे त अंदाज़ो इहो लॻायो त जेकॾहिं हिन मुल्क जो सदर जेको हिन बेटनि वारे मामले ते पाण इन अंदाज़ सां जिन सां हिननि पाण ऑर्डिनेंस जारी कयो फ़ैसिलो कयो उनजे ख़िलाफ़ अॼु पाण उनजो वकील थियो वेठो आहे इन मां मुराद इहा आहे त जॾहिं तव्हां पावर में न आहियो त तव्हांजी तरजीहात ॿियूं आहिनि पावर में अचो था त तव्हांजूं प्रायोरिटीज़ तब्दील थियूं थी वञनि इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे पर बुनियादी तौर ते पीपल्स पार्टी छा कयो आहे त पंहिंजूं जेके मामलात आहिनि उन में वफ़ाक़ ज्यादती करे थो इहो असीं मञूं था पर हुन वटि सिंध असेंबली जे अंदरि हिकिड़ी एब्सोल्युटली मेजॉरिटी आहे ऐं हू उते तमामु घणो कमु करे सघे थी मूंखे इहो त जेकॾहिं तव्हां हर इजलास में हर रोज़ जेकॾहिं करारदाद मंज़ूर करायो ज़ाहिर आहे त वफ़ाक़ ते उनजो असरु पवे थो शयूं मीडिया में डिस्कस थियनि थियूं ऐं मीडिया में तव्हां इंगेज कयो त मीडिया पर्सन्स खे बाबा सिंध जा हे इशूज़ आहिनि सिंध जितां गैस निकिरे थी उनजे शहरनि में गैस नथी मिले सिंध खे पीपल्स पार्टी जो 2008 खां वारो जेको दौर हो उनमें बि एवरेज 6 खां 8 कलाक लोड शेडिंग हूंदी हुई तो नवाज शरीफ जो सॼो दौर इमरान खान जो सॼो दौर उनमें इहा लोड शेडिंग 8 खां वञी 16 कलाकनि ते पए थी पर कुझु बि कोन थो थिए हाणे जो तरीक़ेकार इहो आहे त तव्हां इन जो फॉर्म तव्हां वटि सूबे जो बहितरीनु पियो आहे तव्हां उनखे इस्तेमालु कयो ऐं बजाए उनखे सियासी मुखालफ़त में इस्तेमालु करण जे उनखे सिंध जे हक़नि जे लाइ इस्तेमालु कयो सिंध जे मुफ़ाद लाइ इस्तेमालु कयो त ज़रूरु तव्हांखे नतीजा मिलंदा मतलब इहो जेको आहे सो पीपल्स पार्टी जे पार्ट ते वञे थो त पीपल्स पार्टी सिंध जे हक़नि जे हवाले सां ॿरंदड़ मसइलनि जे हवाले सां उहो एक्टिव रोल अदा न करे सघी आहे न उहो सभिनि हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में हुजणु घुरिजे पीपल्स पार्टी टेक्निकली सिंध में उन हिकिड़ो कमु इहो कयो आहे त क़ौम परस्तनि जो जेको रोल हूंदो हो उहो बि हुन पाण खणी वरितो आहे हाणे जॾहिं वफ़ाक़ सां मामला थियनि था हुनमें उहा अॻिरी हूंदी आहे सिंध में तव्हांखे यादि हूंदो त 90s में ख़ुदि 2000 ताईं सिंध में क़ौम परस्त जुड़ियूं ॾाढी ताक़तवर हुयूं उन्हनि जे चवण ते उन्हनि जे मुतालबनि ते तमामु घणा मामला हल बि थिया हाणे उहो सॼो रोल जॾहिं पीपल्स पार्टी पाण खणी वरितो
ऐं उनजो सबबु रुगो इहो आहे त तव्हां इहो रोल खणी वरितो, पर जेको तव्हां किरदारु अदा कयो आहे वफ़ाक़ जे अॻियां तव्हां इस्तेमालु कयो था, पर सिंध जे माण्हुनि जे लाइ केतिरो इस्तेमालु कयो। मूंखे त हुनजो तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾियां। मूंखे तव्हां ॿुधायो त को सिंध जो हिननि 13 सालनि जे अंदरि हिकिड़ो शहर हुजे जेको मिसाली तौरु हिननि ठाहियो हुजे, जेके नमूने तौरु पूरे पाकिस्तान जे अॻियां रखी सघनि त असां हीउ शहर ठाहियो आहे। सिंध जो इरिगेशन सिस्टम तबाह आहे, लोकल बॉडी सिस्टम तबाह आहे, सिंध जो रेवेन्यू सिस्टम तमामु घणो मुतासिर आहे, साॻी सूरत हाल पुलिस सिस्टम जी आहे। मक़सदु चवण जो इहो 13 सालनि जे अंदरि तमामु घणा सुधारा थी सघिया त जी पीपुल्स पार्टी जी जेका कानून साज़ी वारो पासो आहे ॾाढो शानदार रहंदो आहे, कानून साज़ी तमामु सुठी कराए थी, पर गवर्नेंस वारो जेको मामिलो आहे उहो इन करे नथो बहितर थिए त उनजे अंदरि पीपुल्स पार्टी जूं जेका अहम धुरियूं आहिनि, या आउं खणी चवां त आला क़यादत डायरेक्ट गवर्नेंस जे मामलनि में इन्वॉल्व थिए थी, जंहिंजे नतीजे में ब्यूरोक्रेसी जे अंदरि के सुधारा न अची सघिया आहिनि। तव्हांखे ब्यूरोक्रेसी अहिड़ी खपे जेका तव्हांजे चमन ते हले, तव्हांजो जेके कम आहिनि जेके तव्हां रखो था उन ते हले, त उनजे नतीजे में ज़ाहिर आहे त इन क़िस्म जी सूरत हाल पैदा थींदी। तो हिननि खे बुनियादी तौर ते मूं तव्हां सां जेका ॻाल्हि पे कई त पीपुल्स पार्टी खे इहो 1000 दफ़ा सोचणो पवंदो त जेकॾहिं सिंध असेंबली उन तहलील करे छॾी त उनजो सवाल इहो आहे त छा ॿीहर वरी पावर में अची सघंदी या न अची सघंदी। छाकाणि त हिन वक़्तु पीपुल्स पार्टी जा जेके मुखालिफ़ आहिनि MQM जी सूरत में, PTI जी सूरत में या GDA जी सूरत में, उहे सिंध जे मौक़फ़ जे हवाले सां उनजो एॾो कमज़ोर मौक़फ़ आहे। इन जी भेट में पीपुल्स पार्टी जो मौक़फ़ ॾाढो स्ट्रांग आहे। ॿियो, पीपुल्स पार्टी जे मौक़फ़ खे दुरुस्त साबित करण जे लाइ ख़ुदि वफ़ाक़ी हुकूमत जो जेको किरदारु आहे उहो बि उनजी पीपुल्स पार्टी खे ताक़त ॾिए थो, उनजी सघ, उनजी सियासी कुवत खे में इज़ाफ़ो करे थो। त सूबे जो मामिलो पंहिंजी जाइ ते, पर वफ़ाक़ जे मामले ते घणो कुझु करे सघिजे थो। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त अॼु जेको आहे सो ही इलेक्शन जा जेके सेनेट इलेक्शन जा मामला आहिनि या बेटनि वारा जेके मामला आहिनि, या सिंध जा जेके डे टू डे इशूज़ थियनि था उन ते ठीकु आहे असेंबली नथी हले, पर तव्हां तहरीक इल्तवास जमा कराए सघिजे थी, नथो थिए उहो। इन जो जवाब कृष्णा जीअं रज़ाक साहब जी तव्हां ॻाल्हि ॿुधी त प्रैक्टिकली पीपुल्स पार्टी असेंबली फ्लोर ते उहे एक्टिव असांखे नज़र नथी अचे। भई CCI जो इजलास जेकॾहिं पीपुल्स पार्टी दाहे थी त भई हर 3 महीननि खां पोइ थियणु घुरिजे, उहो नथो थिए, त उन जे लाइ हर 15 ॾींहं जेको आहे सो उन लाइ करारदार जमा कराए सघिजे थी या को तहरुक वठी सघिजे थो। पीपुल्स पार्टी असेंबली फ्लोर खे यूटिलाइज़ त करे सघे थी न? अधे ईअं बि कोन्हे। तुरंत में थोरो वञी ॾिसो त करारदादू बि जमा थियल आहिनि सिंध असेंबली में। असां जेके MPs आहिनि उन्हनि बि काफ़ी स्पीचिस कयूं आहिनि, सिर्फ़ु सिंध असेंबली में न, असां सेनेट में बि ऐं NA में बि असां काफ़ी ॻाल्हायो आहे, मूं पाण ॻाल्हायो आहे। बाक़ी असांजे सेनेटर सफ़ी पली जो आहे, सेनेटर शेरी रहमान आहे, या काफ़ी मतिलबु असांजे सेनेटर्स बि उते ॻाल्हायो आहे। वफ़ाक़ में असां आवाज़ उथारियो आहे, असां रड़ियूं कयूं आहिनि बाक़ाइदा। लेकिन असांजे जेके असांजे करारदादू पे असां जेके जमा कराइनि उहे बि नथा हाणे मतिलबु असां रिकॉर्ड विझी करे उन्हनि खे ख़तमु करे थो वञे। हिते असेंबली में करारदादू पास थी आहे, स्पीचिस वग़ैरह काफ़ी थियूं आहिनि। ईअं बि कोन्हे त असां उन ते आवाज़ु न उथारियो आहे। ऐं बिल्कुलु उन जे हवाले सिंध जेको हींअर शुक्र आहे जो असां वटि अहिड़ी तरमीम आहे, न त सिंध जो नक्शो हींअर बाक़ी तव्हां जेको उन्हनि जो ॿेड़ो जेको गर्क कयो आहे बाक़ी 3 सूबनि जो, तव्हां उहो ॾिसो ऐं सिंध में अची ॾिसो त उन तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त सिंध गवर्नमेंट उन ते केतिरो पर कृष्णा ईअं बि त आहे न त पीपुल्स पार्टी जे 3 टेन्यूअर्स जी जेका गवर्नेंस आहे उहा बि हिकिड़ी सवालिया निशान बणियल आहे। हिन वक़्तु जेको पीपुल्स पार्टी इस्तीफ़ाउनि वारे मामले ते जेकॾहिं वञे थी त सिंध में जेका पीपुल्स पार्टी जो अपोज़िशन जमातूं आहिनि, PTI हुजे, MQM हुजे, GDA हुजे, त पोइ पीपुल्स पार्टी जे लाइ वापसि उन तरह जो स्पेस गेन करणु ऐं सिंध जे अवाम जी नुमाइंदगी करणु तव्हां नथियूं सम्झो हिकिड़ो वॾो प्रोसेस हूंदो थी सघे थो पीपुल्स पार्टी जे लाइ बि? न, पीपल पार्टी जी सिंध में पोज़ीशन तमामु स्ट्रॉन्ग आहे, मज़बूत आहे। ऐं जेको गवर्नमेंट जो जेका जो आहिनि त उहे सिर्फ़ु कराची बेस ते कुझु हिननि जा जेके MPs आहिनि ओतिरो आहे। बाक़ी PTI गवर्नमेंट या ॿी को हिननि जा जेका सपोर्ट जेकी आहिनि उहे एतिरो उनमें न आहे। पीपल पार्टी सिंध में काफ़ी स्ट्रॉन्ग आहे, पंहिंजो मौक़फ़ में सुठे तरीक़े सां रखे थी पई। ऐं इनशाला असां जेको असांजो पंहिंजो मौक़फ़ आहे उन ते असां क़ाइम बि रहंदासीं। ऐं असांखे उहो साबित करे असां ॾेखारींदासीं इंडिया जी खे त असां एतिरा बि हुन आहियो। असां सिर्फ़ु सिंध में न त
हींअर हिन वक़्तु पूरे पाकिस्तान में जेको अवाम पार्टी सां ऐं PDM सां गॾु आहे त इहो मुंहिंजे ख़्याल में त न्याज़ी दिलि मां ई कढे छॾिया त को हाणे दोबारा को अहिड़ो थींदो या दोबारा इहो अगरि गैर कानूनी तरीक़े सां इलेक्शन हाणे त उनमें कामयाब बि थी सघे थो। रज़ाक साहब, आख़िरी सवाल तव्हां खां, प्रोग्राम जो वक़्तु बि ख़त्म थियण वारो आहे। मोहतरमा शहीद राणी या पीपुल्स पार्टी जी जेका सियासी बसीरत हुई उहा हमेशह जमहूरी निज़ाम खे हलाइण वारी हुई। मोहतरमा हमेशह अहिड़ा फ़ैसिला कया त जमहूरी जेको तसलसल आहे उहो बरक़रार रखिजे। 85 जी चूंडुनि जे हवाले सां उन लॉस जो इज़हार कयो त भई वठणु घुरिजे आहे। सो 2008 में उन मियां साहब खे एग्री करे जेको आहे वठी आई। त तव्हां सम्झो था त पीपुल्स पार्टी जो ही जेको इस्तीफ़ाउनि वारो मामिलो आहे मोहतरमा जो विज़न, पीपुल्स पार्टी जो विज़न त न रहियो कॾहिं बि, इन सां केतिरो नुक़सान ख़ुदि पीपुल्स पार्टी खे या सिंध खे थी सघे थो? हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त दौर जूं पंहिंजूं तक़ाज़ाऊं आहिनि। मोहतरमा जे दौर पंहिंजी तक़ाज़ा हुई। मोहतरमा 1985 में सदाई इन ॻाल्हि ते उन फ़ैसिले ते उन पछताव जो इज़हार कयो त असां 1985 जा जेके इलेक्शन हुआ उनजो बाइकाट कयो जी। पर हिन वक़्तु PDM जे लाइ वॾो इहो आहे त जंहिं ट्रैक ते हू वञी रहिया आहिनि उनमें उन्हनि छा कयो आहे त हिकदमि आख़िर ताईं हलिया विया आहिनि। ऐं उनजो सबबु इहो आहे त ख़ुदि पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट, पाकिस्तान जी हुकूमत हिननि गॾिजी मियां नवाज़ शरीफ़ खे सॼे सिस्टम मां ॿाहिरि कढी छॾियो। उनखां पोइ उनजी धीउ खे सिस्टम मां कढी छॾियो। ऐं असल में ही जेको सॼी सूरत लाइ तव्हां अंदाज़ो कयो त ही 2-2.5 साल थिया आहिनि ही हुकूमत आई आहे। उनजे नतीजे में अपोजिशन जूं समूरियूं हिमायतूं जेके आहिनि उहो दीवार सां लॻी चुकियूं आहिनि। ऐं उनजे नतीजे में मौलाना फज़ल रहमान खे मां ॿाहिरि कढी छॾियो। हाणे सॼी सूरत हाल जे अंदरि आहे त डेमोक्रेसी बुनियादी तौर ते हिकु स्पेस पैदा कंदी आहे जंहिंमें तव्हां समूरनि धुरियुनि खे गॾु हलाईंदा आहियो। पर मौजूदा हुकूमत जो अचणु असल में बुनियादी तौर ते हिकिड़ी वॾी दूर एजेंट आहे जो हिसो आहे। ऐं ईंदड़ सालनि में तव्हांखे इन ॻाल्हि जो अंदाज़ो थींदो त इमरान ख़ान खे छाजे करे आंदो वियो हो। हालांकि सची ॻाल्हि इहा आहे त तव्हां अंदाज़ो कयो त गुज़िरियल 2.5 सालनि पार्लियामेंट जो जेको सॼो फोरम आहे यानी क़ौमी असेंबली ऐं ॿिन्हिनि खे इन हुकूमत हथ वठी कमज़ोर कयो आहे, उनखे बेतौकीर कयो आहे। ऐं उनजो सबबु इहो आहे त हे बुनियादी तौर ते चाहिनि इहो था माण्हुनि जो सियासी खॼी वञे। पर हिननि जी बदकिस्मती इहा आहे त हिननि जो तौर ते जेका हिननि जा फ़ैसिला हुआ उन माण्हुनि खे वधीक बेज़ार कयो आहे जंहिंजे करे माण्हू ॻाल्हि ॿुधनि था। पर हिन वक़्तु सची ॻाल्हि इहा आहे त हुकूमत पंहिंजी जाइ ते तमामु घणी हुनखे परेशानी खणी न बि हुजे पर उनखे इन हद ताईं आहे त उनजे ख़िलाफ़ु जेका राय आहे उहा उनजे ख़िलाफ़ु वञे थी। पर PDM जे लाइ वॾो इम्तिहान इहो आहे त जेकॾहिं इहा तहरीक हिन दफ़े नाकाम थी वञे त उनजा नतीजा जेके आहिनि उहो पाकिस्तान में तमामु घणा ख़तरनाक निकिरंदा। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान जूं इहे समूरियूं सियासी क़ुवतूं जेके हींअर PDM जी अम्ब्रेला जे हेठि गॾु आहिनि उन्हनि जी ख़ुदि इम्तिहान जो, उनजी सियासी बसीरत जो ऐं उन्हनि जे फ़हम जो बि बुनियादी तौर ते इम्तिहान आहे। उहो ही तहरीक न बि बुनियादी तौर ते हिन तहरीक जा पाकिस्तान जे मुस्तक़बिल जे सुठे या ख़राबु हुजनि ते बि वॾा असर पवंदा। वॾी महिरबानी तव्हां ॿिन्ही मौज़ूज़ महिमाननि जी, तव्हां जो कि हॉटशो प्रोग्राम में जॉइन कयो। यकीनन जेकॾहिं जमहूरी विजन रखंदड़ सियासी पार्टियूं जेके जमहूरी तसलसल खे बरक़रार रखण जूं ॻाल्हियूं कंदियूं रहंदियूं आहिनि, जेकॾहिं हिन महाज़ ते अहिड़ो को मामिलो थिए थो या क्लेश थिए थो त यकीनन अवाम खे हिन जो तमामु घणो नुक़सानु थींदो। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।